बेलो शहर के गर्ल्स स्कूलन जो इमारतूं ज़बून तदरीसी अमल मुतारी मिडल गर्ल्स स्कूल बेलो शहर ऐं प्राइमरी गर्ल्स स्कूल शहर जी इमारतूं ज़बून हाल थी वियूं। स्कूल जूं इमारतूं ज़बून हाल थियण ऐं गुज़िरियल केतिरी अरसे खां स्कूली इमारतनि जी मरम्मत न थियण करे स्कूलनि जूं इमारतूं तबाह थी वियूं आहिनि। स्कूलनि जूं छितूं ढही पट पइजी वियूं आहिनि, जॾहिं त स्कूल जी चौधारी ऐं कमरनि जी हालत उबतर थी वई आहे। स्कूल किरियल तबाह थियल हुअण करे बेलो शहर जा मिडल गर्ल्स स्कूल, प्राइमरी गर्ल्स स्कूल ऐं मॉडल कम्युनिटी गर्ल्स स्कूल बेलो शहर जे बॉयज़ स्कूल जे कमरनि में हलण लॻा। जिथे बि कमरनि ऐं सहूलियतनि खोट हुअण ऐं बॉयज़ स्कूल हुअण करे बेलो शहर समेत भरपासे जे 30 खां वधीक ॻोठनि जी नियाणियुनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थियण लॻी आहे। बेलो शहर जे भरपासे जे रवासिन अशरफ मेमन, दिलदार घोटो, तनवीर सैतो ऐं ॿियनि चयो त बेलो शहर समेत भरपासे जूं सभई नियाणियूं स्कूलनि में पढ़नि थियूं, पर गुज़िरियल 2010 जे माह बोर्ड में स्कूलनि जूं इमारतूं तबाह थी वियूं, पर उन्हनि जी का मरम्मत न थी आहे। स्कूलनि भञी टुटी किरी विया आहिनि, जिन में नियाणियुनि जूं स्कूलनि में वेही तइलीम पढ़ाए नथियूं सघनि। मजबूरन बॉयज़ हाई स्कूल बेलो जे 3 कमरनि में बेलो जा 3 गर्ल्स स्कूल हली रहिया आहिनि, जिथे बि ॾुखियाई खां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। असां मजबूरन नियाणियुनि खे स्कूल मोकिले रहिया आहियूं। उन्हनि वज़ीर तइलीम सिंध खां मुतालबो कयो बेलो शहर जे गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं गर्ल्स मिडल स्कूल जूं तबाह थियल इमारतूं ठाहिराए नियाणियुनि जी तबाह थींदड़ तदरीसी अमल खे बचायो वञे।